दादू खाना हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए भला सुबुह सुबुह जो ठही छंबड़ी निकितो आहे पाड़े में को वियांह आहे छा? आसूदा मल सूबेदार सदायो आहे हुनजी दावत खाइण थो वञा। पर यार हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, तूं वाणियो माण्हू रोज़ रोज़ दरगाह ते छो वेंदो आहे? अरे यार इहो कहिड़ो सुवाल कयो? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मदन फ़कीर लतीफ़ जहिड़ी सरकार सां हमेशह गॾु छो रहंदो? यार कन्हैया खे बेदल साईं पंहिंजो महबूब छो रखियो? सरकार को मस्जिद में त को मंदर, को गिरजा घर में त को गुरुद्वारे में, पियो तो हर कोई ॿिन्ही खे पहुचाइण जी कोशिशि करे। मालिक सभु का एक दूजा कहा न जाए। आसूदा मल यार ॻाल्हि सफ़ा रूह वारी कई अथई। हिकिड़ी ॻाल्हि चवां, ॿेली माण्हू कहिड़े बि मज़हब जो हुजे पर यार हुजे माण्हू मोहबत करण वारो, प्यार करण वारो। अरे यार चइनि ॾींहंनि जो जीवन रो, उहो बि नफ़रतुनि बुछड़ा आहिनि, बदकारनि, गुनाहनि, चोरनि में माण्हू यार गुज़ारे। इहो कहिड़ो जीवन आहे यार? आसूदा मल अॼु ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं अथई जो मूंखे लॻे थो त तो जहिड़ो को भलो माण्हू सॼे ॻोठ में कोन्हे। राम राम न छड़कार इहा ॻाल्हि। तोखे ख़बर आहे त धणीअ खे अलाए कंहिंजो कहिड़ो कमु पसंदि, मालिक कंहिंखे थो पसंदि करे इहा का ख़बर कोन्हे। मां राति जो रोई पंहिंजे मालिक खे जीअं रिझाईंदो आहे न, चल इहो ॾांहुं न कंहिंखे अची वञे पोइ त ॿेड़ा पार। ख़बर नाहे छा कंदो? जॾहिं सॼो लोक सुम्ही पवंदो आहे न त पोइ मां मालिक जी प्रार्थना कंदो आहियां। भॻत कबीर जो बि कलाम आहे, दातू ख़ान दिलि जे कननि सां ॿुधिजे। वॾो सबक़ु थी यार हिन में। जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त ज़िंदगी ठही वेंदी। कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां, कीअं परचायां, दस को दां या थिया नाचू पाया पेशवाजूं, ढुकड़ धम चढ़ा छाज आवाजूं, फेरड़ी पाया कि न छेड़ छिमगाया, चाहे छेड़ छिमगाया, दस को दां सरकार दस को दां। आसूदा मल यार अॼु तो ॾातू जहिड़े माण्हूअ खे मारे वेठो। मां तोसां वाइदो थो कयां त हाणे ही ॾातू उहो ॾातू न रहंदो। वे वण ई विया था, वाए रही विया।